अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल किया टंडो मोहम्मद ख़ान का 28 फरवरी खां 4 मार्च 2022 ताईं जारी पोलियो खां बचाव वारी मुहिम जी तैयारियुनि जे सिलसिले में एक इजलास डिप्टी कमिश्नर टंडो मोहम्मद ख़ान यासिर भट्टी जी सदारत हेठ DC कम्प्लेक्स जी कमेटी हाल में मुनक़द थियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर टंडो मोहम्मद ख़ान चयो त पोलियो जहिड़ो मोज़ी मर्ज़ असांजे ईंदड़ नस्लुनि जो दुश्मन आहे। उन्हीअ करे असां सभिनी खे गॾिजी उन जो मुक़ाबिलो करणो आहे। हिन वास्तेदार अमलदारनि खे हिदायत कई त ईंदड़ मुहिम दौरान गुज़िरियल मुहिम खां बहितरीन कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो कनि, जीअं को बि 5 सालनि ताईं जी ॼमार जो ॿार पोलियो खां बचाव जा पुड़ा पीअण खां महरूम न रहे। हिन चयो त घटि कारकर्दगी वारनि यूनियन काउंसिल्स जी कारकर्दगी बहितर कारकर्दगी बनाइण लाइ उपाउ वरिता पिया वञनि। हिन वधीक चयो त हिन मामले में कंहिं बि कोताही खे बर्दाश्त न कयो वेंदो ऐं कोताही कंदड़ खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। इजलास में पोलियो जे फोकल पर्सन डॉक्टर मसरूर आलमानी ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त ज़िला मोहम्मद ख़ान जे 1,54,082 वार 5 सालनि खां घटि उमिरि वारनि ॿारनि खे पोलियो खां बचाव जा पुड़ा पीआरण लाइ 374 मोबाइल चोटरी फिक्स ऐं 26 पॉजिटिव टीमूं तश्कील ॾिनियूं वयूं आहिनि। इजलास में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर अब्दुल जब्बार जमाली, MS डॉक्टर जावेद अहमद मेमून, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 ज़ुल्फ़कार निज़ामानी, DSP अब्दुल फताह मेमून, टिनी तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नर डॉक्टर्स UCMOs शिरकत कई ऐं पुलिस खिलाफ़ क़ौमी मुहिम खे कामयाब बणाइण लाइ पंहिंजूं तजवीज़ूं पिणु ॾिनियूं।